ऐं धरतीअ जा वारसो जीअं सिंध, जीअं साईं जमशेद, जीअं शहीद बशीर खान कुरैशी। अॼु असां हिते सिंध जी दिलि कराची में या ख़ासि करे कराची प्रेस क्लब ते हिकु मासूम नौजवान जेके तमामु बेदर्दीअ सां शहीद कयो वियो हो, ज़ाहिद मीराणी, उन जे कातिल जे गिरफ़्तारी लाइ पंहिंजे पार्टी चेयरमैन जी अॻुवाणी में हिते असां एहतजाज करे रहिया आहियूं। ही प्रेस क्लब आहे, ही कराची आहे। मुंहिंजे शहीद बशीर खान कुरैशी खां वठी मुंहिंजे प्यारे सुनान खान कुरैशी ताईं असां कराचीअ में हमेशह पंहिंजनि सिंधियुनि जी मालिकी ऐं वारसी कई आहे ऐं हमेशह कंदा रहंदासीं। पर रियासत खे इहो पसंदि न आहे त हिन सिंध जी दिलि कराची में सिंधी माण्हू अचनि, हिते पंहिंजो कारोबार कनि। तव्हांखे यादि हूंदो हिन ई प्रेस क्लब ते असांखे के को सहाफ़ी सिंधी नज़र न ईंदो, पर अॼु असांजे माशाल्लाह तमामु वॾी अक्सरियत आहे। तव्हांखे यादि हूंदो ताज़ो बार कौंसिल में सभु असांजा वकील सिंधी खटी आया आहिनि। तव्हांखे हर जॻह ते, होटलनि ते, कारोबार में, हर हंधि तव्हांखे इहे सिंधी माण्हू नज़र ईंदा। इन करे ही जेको क़त्ल आहे, ही जेका दहशतगर्दी आहे, उन जी वजह ई आहे त रियासत चाहे थी त हिन सिंध जी दिलि कराची में जेको सिंधी माण्हुनि जी अक्सरियत वधे थी, उहे माण्हू कराची में न अचनि। पर शहीद बशीर खान कुरैशी खां वठी असां पंहिंजनि जी मालिकी कई आहे, असां पंहिंजनि जी वारसी कई आहे ऐं इंशाअल्लाह ताला कंदा रहंदासीं। ही जेको क़त्ल आहे उहा खुली दहशतगर्दी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ो मोटर साइकिल चोर जेको आहे उनखे ॿधी उनजे वारसनि खे, उनजे ॿारनि खे, उन माइटनि खे सभु खे खणी वेंदा आहिनि ऐं उहो उनखे गिरफ़्तार कंदा आहिनि। पर अॼु हिन जे कंहिं बि माइट खे गिरफ़्तार कोन कयो वियो आहे। मां इहो चवणु चाहियां थो त कराची सिंध आहे। को क्रिकेटर कॾहिं चए थो त भाई सिंधी कराची में क्यों आते हैं? भाई कराची तुम्हारे बाप का नहीं है, कराची सिंध है, सिंधियों का है। माण्हू चवनि था डिप्टी कमिश्नर सेंट्रल जे ऑफिस में वञी चए थो त आप लोग सिंध चले जाओ, ये कराची हमारा है। अरे खालिद मकबूल सिद्दीकी, ये कराची असांजी आहे, कराची सिंधियुनि जी आहे। हे पेट, ही समुंड, हे सॼियूं ज़मीनूं असांजूं आहिनि। आख़िर में मां मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि, मुंहिंजो चेयरमैन साहब बि आहे। मां चवंदुसि त जंग आहे, मुंहिंजी तोसां जंग आहे। पलीत पेर कर परे, ही धरती मुंहिंजो नंगो आहे, ही धरती मुंहिंजो नंगो आहे।